अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, छा हाल आहे? उमेद आहे त सभु ठीकु हूंदा। हीउ व्लॉग मूं राति खां शुरू करे छॾियो हो ऐं कलंदर साईं जो मेलो अचण वारो आहे त सभिनी खे मुबारक हुजे। अलाह सभिनी जी मुरादूं पूरी करे। हीअ असांजे घर जे हेठियां रोज़ लाल कलंदर जी मेले जी तयारी पई हले ऐं रैलियूं गुज़रंदियूं आहिनि। मूं सोचियो त तव्हांखे बि ॾेखारियां। कॉपीराइट थी वेंदो आहे, तंहिंजी वजह सां जेको आहे मूं वीडियो जो आवाज़ु बंदि करे छॾियो हो ऐं हितां रोज़ रैलियूं गुज़रंदियूं आहिनि। लाल शहबाज कलंदर जो मेलो आहे, इन जी वजह सां माण्हू तयारी पिया कनि। ऐं पोइ आउं सुम्ही रही हुअसि। सुबुह जो हीउ नाश्तो मूं ठाहे छॾियो। अॼु संडे जो ॾींहुं हो, इन करे असां थोरो अॼु लेट उथिया हुआसीं। फजर जी नमाज़ पढ़ण खां पोइ आउं वरी सुम्ही रही हुअसि, छो करे त ॿार सुता पिया हुआ। इन करे मूं सोचियो त अॼु थोरो रिलैक्स थी कयां ऐं उन खां पोइ ॿार उथी विया हुआ, 8:30 थी विया हुआ। उन खां पोइ मूं नाश्तो ठाहे छॾियो हो ऐं असां सभिनी वेही गॾु नाश्तो कयो। ऐं अॼु जेको आहे मुंहिंजे कपिड़नि वारी इलाही लेट थी वई हुई, छो करे त सैटरडे ते ईंदी आहे वैसे त उहा, लेकिन अॼु बि उहा कोन आई हुई। संडे थी वियो ऐं कल्ह बि हुन ॿुधायो ई कोन त छो, मतिलबु त वैसे ॿुधाए छॾी आहे अगरि हुनखे न अचिणो हूंदो आहे। ख़ैर मूं सोचियो त शायदि हुनखे किथे वञिणो पियो अचानक, अलाए केरु करे। इन करे मूं सोचियो त मशीन आउं लॻाए थी छॾियां। मूं मशीन लॻाए छॾी हुई ऐं 2 दफ़ा मूं कढी बि छॾिया हुआ। उन खां पोइ अॼु तव्हां ॾिसी था सघो त इलाही झुड़ हो ऐं ख़ैर मासी अची वई हुई। पोइ उन अची कपिड़ा वरी ॿिया कढिया हुआ ऐं दाल जेका आहे उहा मूं रखी छॾी हुई, मुंहिंजी ठही वई हुई। थूम ऐं जेका आहे सावा मिर्च उहे मूं दाग में विझंदी आहियां, तंहिंजी वजह सां उहे बि मूं कुटे रखी छॾिया। ऐं आउं दाग में ई जेके आहिनि टमाटा उहे विझी ऐं जेके मसाला आहिनि लूणु मिर्च हेडु उहे सभु विझंदी आहियां। मुंहिंजी नंढड़ी जेका आहे उनखे मूं टुको लॻायो हो, इन जी वजह सां उनखे ॾाढो सूरु हो त आउं उनखे लेटाए अंदरि ऐं अचां पई त हू बार बार रोए पई। इन करे मूं सोचियो त उनखे पाण सां गॾु ई रखां थोरी देरि ऐं पोइ भाॼी वाॼी ठाहे पोइ गॾु अंदरि वठी वञा, छो करे मुंहिंजी जेका वॾी धीउ आहे त उहा बार बार हुनखे खणंदी आहे ऐं हुनखे सूरु पियो पए इलाही, उहा रोए पई। तव्हां दुआ कयो मुंहिंजी ॿिन्हिनि ॿारनि लाइ, अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे, आबाद रखे। कलंदर जो मेलो आहे ऐं अगरि तव्हां मां केरु कलंदर जे मेले ते वञे त प्लीज़ मुंहिंजे बच्चनि लाइ, मुंहिंजे लाइ दुआ घुरिजो इलाही, मुंहिंजे हस्बैंड लाइ, मुंहिंजे अम्मी अबू लाइ, मुंहिंजे साहुरनि लाइ। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। उन खां पोइ शाम थी वई हुई, मुंहिंजी जेका फ्रेंड आहे उहा आई हुई। असां गॾु सोचियो त चांहि पियो, लेकिन हुनजे हस्बैंड जी फ़ोन अची वई, हुनजे घर शायदि केरु गेस्ट वग़ैरह अची विया हुआ। उन खां पोइ वई हली हुई, लेकिन चांहि हुनजी जेका मूं ठाहे छॾी हुई त मूं सोचियो त हुनखे मोकिले छॾियां। असां ईअं ई छबी जे ज़रिए हिक ॿिए ॾे शयूं मतिलबु त मोकिलींदा आहियूं। ऐं मथे आहे इलाही, इन करे केरु बार बार हेठि वञे, इन करे असां छबी खे ई संदो सहारो ठाहे छॾियो आहे। उन खां पोइ शाम थी वई त मूं सोचियो त ॿारनि जा कपिड़ा लाहे छॾियां तार तां, ऐं मूं ॿारनि जा कपिड़ा लाहे छॾिया हुआ। ऐं उन खां पोइ जेको आहे हिते सुबुह खां वठी टपाल जा जेके आहिनि पती वारा, उहे सुबुह खां वठी हिते आयल हुआ ऐं सभिनी खे डील पे ॾिननि त पती वठो ऐं इनाम वरी आहे ऐं तव्हांखे उमिरि जा टिकट्स मिलंदा, अलाए सच हो अलाए न। ख़ैर अॼु सभिनी शायदि कपिड़ा ई धोता हुआ, संडे जो ॾींहुं हो तॾहिं। ऐं हाणे गर्मियूं अची वियूं आहिनि त हवा फ़िलहालु त सुठी लॻे पई, लेकिन हाणे जून जुलाई में मई में इलाही गर्मी थी वेंदी। उन खां पोइ राति जो जेको आहे मूं सोचियो त चिकन जी भाॼी ठाहे छॾियां ऐं दाल थोरी मुंहिंजी बची पई हुई ऐं मूं चिकन ठाहे छॾियो ऐं आलू ऐं मस्तु विझंदी आहियां। जीअं त तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी जेका नंढड़ी आहे उनखे आलू खां सवाइ काई भाॼी न वणंदी आहे। ऐं थोरो सैलेड बि मूं कटे छॾियो हो। भाॼी मुंहिंजी जॾहिं ऑइल ते अची वई त पोइ मूं हुन में रस करे ऐं हुनखे ढक ॾेई रखी छॾियो हो। ऐं पहिरीं मूं सोचियो त पंहिंजी नंढड़ी खे मानी खारायां, छो करे हुनखे आउं पाण संदे हथ सां खाराईंदी आहियां। अगरि आउं न खाराईंदी आहियां त हू खाईंदी ई कोन्हे सही तरह, पाण खाईंदी कोन्हे, बसि ॿ गिरे खाई ऐं थकी पवंदी आहे। इन करे पहिरीं आउं हुनखे मानी खाराईंदी आहियां, पोइ ई आउं ख़ुदि मानी खाईंदी आहियां। अगरि तव्हांखे मुंहिंजा व्लॉग्स पसंदि था अचनि त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियोस खे लाइक कंदा कयो। राति जे टाइम हिते रोज़ जेके आहिनि इहे सफ़ाई वारा ईंदा आहिनि ऐं मूं सोचियो त अॼु तव्हां सां शेयर करे छॾियां त असांजा ही सफ़ाई वारा बि ईंदा आहिनि।
उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजो अॼु जो व्लॉग पसंदि आयो हूंदो। मिलूं था नेक्स्ट व्लॉग में। अल्लाह हाफ़िज़।